शहूर जो कत्ल आहे एसएसपी ॻाल्हि ॿुध मीरपुर माथेलो एस जो ॻाल्हि ॿुध घणी तव्हां बड़वत कई आहे घणी तव्हां बेगरती कई आहे घणी तव्हां बोतारनि जे दर ते वेही बड़वत कई आहे घणो तव्हां बोतारनि खे रनूं सिप्लाए करे बंगुलनि ते ॾिनियूं आहिनि। हींअर तव्हांजो वक़्तु पूरो आहे। प्यार सां मोहबत सां एतिराम सां फौरी तौर ते कातिलनि खे गिरफ़्तार कयो, मजबूर न कयो असांखे। हमेशह सिंध घोटकी एसएसपी मां मीरपुर माथेले मां उन एसएचओ खां इहो मुतालबो था कयूं बेगर्त एसएचओ ऐं बेगर्त एसएसपी मां त तव्हां हमेशह बोतारनि जी दलाली कई आहे, हमेशह बोतारनि जी चमचाखोरी कई आहे, हमेशह बोतारनि जी तव्हां बड़वत कई आहे। हींअर बड़वत जो वक़्तु पूरो तव्हांजी जो थी वियो आहे। फौरी तौर ते नसरल्ला गडाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो।